असां चयोसीं ज़ालिम ज़ुल्म त असां बि कया आहिनि, तूं एॾो ज़ालिम ई निंड बि नथो कर। त उन चयो तव्हांजो ज़ुल्म थोरो आहे, मां ज़ुल्म वॾो कयो आहे। तंहिं हिकिड़ी बस में असां फुर जे लाइ दाख़िल थियासीं। मां हिकिड़ी औरत जे मथां आयुसि, उन जे कननि में सोन हुयो। मां उन जे सोन में अॼु हथ विधो त उन हयादार माई चयो अदा तूं हथ न विझ, मां सोन तोखे लाहे थी ॾियां। माईअ जो देर कई त मां चाकू सां उन माईअ जे कन खे वालनि समेत कपियुमि। ज़ालिम कॾहिं बि सुकून जी ज़िंदगी न गुज़ारी। पर ही जेके मेयूं ढगियूं घर में ॿधियूं वेठा हो न, 3-3 कलाक उस में बीठियूं आहिनि, इन्हनि जी बि पिट कतल ते ॻड़ो था। तव्हां नौ शमीर वारा त ॿकिरियुनि ऐं रिढुनि में ढगियुनि जे पिटुनि में मरी विया। ज़ालुनि जी आसरे ते सॼो ॾींहुं कंडियारे में वेठा हो, माल पियो तो बुख मरे 12 बजे ताईं। हर गर्मीअ में मैं ॿाहिरि ॿधी पई आहे, ढगी ॿाहिरि ॿधी, इहा पिटींदी या दुआ कंदी? तव्हांखे इहा ई पिट काफ़ी माल जी। माल धारियो था त उन्हनि जी ख़िदमत कयो। रुगो पीउ माउ जी पिट न लॻंदी आहे, मज़लूम जी पिट, न्याणी मज़लूम आहे त उनजी पिट लॻंदी, ज़ाल मज़लूम आहे त उनजी पिट मुड़ुस खे लॻंदी, नूंहुं मज़लूम आहे त उनजी पिट ससु सहुरे खे लॻंदी। मज़लूम जी पिट खां बचो। सम्झो था कि न? मज़लूम जी पिट हिकिड़ी पलक में अर्श ते पहुची। दुआ कयो अल्लाह ताला ज़ालिम न करे, मज़लूम करे, ज़ालिम न करे। ज़ालिम जा ॿई जहान बर्बाद थव। ज़ालिम कॾहिं बि सुकून जी ज़िंदगी न गुज़ारींदो। मथां को ज़ालिम चए त मां व्याज थो खावां, मां रुश्वत थो खावां, मां परावा हक़ खाई अंधनि मंडनि यतीमनि जा पैसा खाई करे पंहिंजे औलाद खे ख़ुशि कंदुसि, बंगलो में रहंदुसि। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, भली करोड़ जो बंगलो ॾेसि, 5 करोड़ जो बंगलो। ज़ालिम तव्हां कखां ई झूपड़ी में छप्पर में ख़ुशि आहियो, उनखे 5 करोड़नि जे बंगले में सुकून न आहे। कंहिं तव्हांखे चयो आहे त ज़ालिम सुकून में? जेके भी मिनिस्टर अथव, राशि ऑफिसर, इन्हनि जे घरूली ज़िंदगी खे तव्हां ॾिसो त तव्हांखे ख़बर पवंदी। ज़ालिम मर्द पीरनि वटि, जाली आमिलनि वटि वेठा आहिनि, रोअनि था पिया त असांजा मसइला आहिनि, महिरबानी कर 5 लख वठि, पोइ तावीज़ जो को मसइलो हल कर। सभु इहे वेठा वञी ॾिसो कराची हैदराबाद में वॾा वॾा आमिल पीर, उन्हनि वटि 9 शमीर जा ग़रीब, सभु वॾा वॾा माण्हू ज़ालिम मर्द उन्हनि वटि वेठा, उन्हनि जा घर दोज़ख लॻा पिया। को बि ज़ालिम ख़ुशि न थिए त मां पराओ हक़ खाई करे मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारी। मज़लूम थियो, ज़ालिम न थियो, कस खाओ कसरत खाओ। ज़ालिम जो ही जान भी बर्बाद है, कब्र भी बर्बाद है, आखिरत भी बर्बाद। दुआ कयो अल्लाह ताला असांखे मज़लूम बनाए, ज़ालिम न। हिकिड़ी माई, उनजो नंढड़ो पुटु हो, को ज़मींदार, उनजे आॾो भलो घोड़ो, भलो भलो पटको, भला लटा, भली जुती, वॾो रोब। रब खां दुआ घुरई, या अल्लाह मुंहिंजे पुट खे हिन जहिड़ो बना। त उन नंढड़े ॿार बचपन में पंहिंजे अम्मा जे छातीअ मां मुंहुं कढी करे रब खे चयो, या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं मूंखे न कजा, मूंखे इन जहिड़ो न बनाए। वरी थोरी देर खां बाद हिकिड़ी औरत हुई, उनखे गेलींदा पिया वञनि, वेचारे जा मथे जा वार बि खुली विया, को लत हणेसि, को मुक हणेसि, रोए पई, चए पई अदा मां ॾोहारणी न आहियां, मां मज़लूम आहियां। त उन मां रब खां दुआ घुरी, या अल्लाह मुंहिंजे बच्चे खे हिन जहिड़ो न बनाजा, जंहिंजी केॾी ज़िल्लत ऐं रुसवाई थी रही आहे। त उन नंढड़े ॿार पंहिंजे अम्मा जे छाती मां मुंहुं ॿाहिरि कढी करे रब खां दुआ घुरी, या अल्लाह जीअं अम्मा थी चवई ईअं न कजा, मूंखे इन माईअ जहिड़ो बनाजा। त मां चयसि छो? मां तुंहिंजे लाइ केॾी भली पई दुआ घुरां, त तो वटि भली सुवारी हुजे, भला लटा, भली जुती, भलो पटको, तोखे प्रोटोकॉल मिले, इज्जत मिले।
हिन माईअ जी केॾी बेइज़ती थी रही आहे, वार खुली आहे त माण्हू लतूं था हणनि। किताबनि में अचे थो न नंढड़े ॿार पंहिंजी माउ खे चयो अम्मा इहो जेको पहिरियों शख़्स हुयो जंहिंजी सुवारी बि भली, लटा बि भला, पटको बि भलो, जुती बि भली, इज़त बि भली, अम्मा इहो ज़ालिम हुयो। तंहिंजे करे मां रब खे चयो या अल्लाह मूंखे ज़ालिम न बणाजां। हीअ औरत जंहिंजा मथे जा वार खुली विया, जंहिंखे माण्हू लतूं ऐं मुकूं पिया हणनि, अम्मा या मज़लूम हुई। तंहिंजे करे मां रब खे चयो या अल्लाह मूंखे मज़लूम बणाजां, छो त नबी से पाण फरमायो आहे रब खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह असांखे मज़लूम बना, ज़ालिम न बना। तव्हांजे लाइ दुआ घुरां, सब ज़रदारी जगह थियो चो त मां दुआ घुरां अल्लाह ताला तव्हांखे एॾो पैसो ॾिए। अल्लाह जो नबी तो चवे मज़लूम थियो, ज़ालिम न थियो। मज़लूमन जा 50 साल 60 साल दुख जा गुज़री विया, ज़ालिम जा सब जहान बर्बाद। दुनिया में भी ज़ालिम सुकून जी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे, आखिरत में भी ज़ालिम सुकून जी ज़िंदगी न। जेल में हिकिड़ो कैदी मिलियो, अॻे जेल में वाइस थींदा, ताम वाइस कराया सखर सेंटर जेल, असां वाइस कयासीं सखर सेंटर जेल में। उस्ताद आज़ाद थियो, पोइ बि वाइस थिया। हैदराबाद सेंटर जेल में वाइस कई। इहो परवेज़ बदमाश आयो जंहिं अची वाइसनि ते पाबंदी विधी त वाइस न थियनि, इहे चोर अञा ज़ालिम, इहे कातिल अञा ज़ालिम। न त जेल में जेके माण्हू हूंदा उन्हनि दिलि नरम हूंदी, थोरो उन्हनि खे वाइस कबो त जल्दी उहे मुतसिब। खोड़ असां हैदराबाद सेंटर जेल में उते मां वाइस कयो, उते हाफ़िज़ थिया कैदी जंहिंखे उम्र कैद सज़ा हुई 15 साल, जेल में जो विया त निकिता त क़ुर जा हाफ़िज़। तालीम हलंदी मदरसा उस्ताद खां पुछा कई साईं जेल में रही है उते कैदिन ॻाल्हि कई त हिकिड़ो कैदी हुयो, राति ॾींहं दाहूं कंदो हो, राति ॾींहं रोंदो हो, माठी न करे, सॼी बारीक जी निंड फिटायईं। असां चयोसीं अड़े ज़ालिम, ज़ुल्म त असां बि कया आहिनि, तूं एॾो ज़ालिम ई निंड बि नथो कर, सॼी बारीक जी निंड फिटाई अथई। त उन चयो तव्हांजो ज़ुल्म थोरो आहे, मां ज़ुल्म वॾो कयो आहे। चई हिकिड़ी बस में असां फुर जे लाइ दाख़िल थियासीं, पोइ कंहिं मोबाइल फुरी, कंहिं घड़ी फुरी, कंहिं पैसा फुरिया। मां हिकिड़ी औरत जे मथां आयुसि, उन जे कननि में सोन हुयो, मां उन जे सोन में अॼु हथ विधो त उन हयादार माई चयो अदा तूं हथ न विझ, मां सोन तोखे लाहे थी ॾियां। उहा माई लाहे पई सोन, ॿिया साथी फारग थी विया। माईअ जो देर कई त मां चाकू सां उन माईअ जे कन खे वालनि समेत कपियुमि। हाणे जीअं जो मां सुम्हां थो त उहा माई मुंहिंजे साम्हूं अची थी वञे, अड़े ज़ालिम मां तुंहिंजो ॾोह कहिड़ो कयो, मां त तोखे सोन ॾियां पई, तो हेॾो मूंसां ज़ुल्म कयो, मूंखे ऐब विझी छॾी। हाणे त क़यामत जे ॾींहुं तोसां हिसाब थींदा। वरी मां जागी थो पवां, वरी थोरी निंड अचे त वरी उहा माई साम्हूं। पछाड़ी में उन कैदी जेल में ख़ुदकुशी कई, पंहिंजो मथो दीवारों सां हाणे फाड़े फाड़े। ज़ालिम कॾहिं बि सुकून जी ज़िंदगी न गुज़ारे। मतां को ज़ालिम ख़ुशि थिए त मां ग़रीबनि मिस्कीननि जा हक़ परायनि ज़मीनुनि ते कब्ज़ा करे, बने खे बि न सेरियो। असांजे हारनि में किन ज़मींदारनि में आदत हूंदी, हर साल बने जी तास वठनि, हर साल लपो वधाईंदा। अरे पत्थर किथे लॻो पियो आहे, तो अचे किथे, बने जी सेर कई आहे। दंग वारो बनो इन जो लपो न वठंदा। हेॾो बि तुंहिंजी ज़मीन हुजे, हेॾो बि तुंहिंजी ज़मीन हुजे, पोइ भली उन बने जो तास वठो। बाक़ी हेॾो भली भाउ जी ज़मीन हुजे, हेॾो तुंहिंजी ज़मीन हिन बने जी तास न वठो। हिकिड़ो लपो जेकर पराई ज़मीन जो तोॾे अची वियो, क़यामत जो ॾींहुं थींदो 77 ज़मीन जा रब पिनोड़ो बनाए करे मथे ते रखंदो, खण हाणे चङी तरह ड्रॉ कर, लपा पियो सेरी आहे कंहिंखे ताक़त।
बमंगा जो पिनोड़ो खणी वेंदो मां मथे बमंगा जो मिट्टीअ जो पिनोड़ो रखिजे मथे खणी वेंदो 77 ज़मीन जा केर दंग वारे बने सां हथ चुरांद न कयो मता हुननि जो हिसो तव्हां ॾे बने ते रुगो कंहिंजो बबरो हुजे नी कंहिंजी ॿेर हुजे नी लपो वठंदा हुन ॿेर खे पंहिंजे कब्ज़े में घणा ॾींहं इहो बबरो खाईंदो या ॿेर घणा ॾींहं खाईंदो पंहिंजे पुटनि जे लाइ ॿिया ॿेर पंहिंजे कब्ज़े में आहिनि चओ था त पुट फ़ाइदो वठनि मुंहिंजे लाइ भली क़ब्र में टांडा हुजनि नबी साईं फरमा बदतरीन में बदतरीन शख़्स उहो आहे जेको ॿियनि जी दुनिया ठाहिण जे लाइ पंहिंजी क़ब्र में क़यामत बर्बाद असां ॿियनि जी पिया दुनिया ठाहियूं हराम खाओ या रिश्वत फरावा हक़ ठगियूं पुटनि जो पेट भरियो ऐं असां ॾिठो आहे जन पुटनि खे हराम जी मिल्कियत ठाहे ॾिनी उहा मिल्कियत वई बि अयाश थी पिया शराबी ज़ानी बणिजी विया हली तव्हां सर्वे कयो ख़ुशि न थियनि ज़रदारी साहिब ख़ुशि न थिए त मां पंहिंजे पुट जे लाइ ग़रीबनि मिसकिननि जो रतु चूसे ॾिसजो इहा मिल्कियत वञे के थी अलाह तव्हांखे ॾेखारे असां ॾिसूं या न ॾिसूं इंशाअल्लाह असांजो नसुल ॾिसूं इहा मिल्कियत वञे केॾे 50 साल खां बाद तव्हांखे ख़बर पवंदी ख़ुदा वटि इंसाफ़ आहे नज़उल मवाज़ीन दुनिया में ही हिसाब किताब थिए थो